अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ सी रहा सुजाग न्यूज़ वन नहीं आऊं यहाँ वज़ीर उनर खबर शामिल कयूं था। अल्लाह बख्श जरवार जी खडेड़ो टंडो बांगू डेई डिगनी रोड जी मुरमत में 30 सालन दौरान मंजूर थियल टेंडर जी जांच लाइ रोड एक्शन कमेटी पारां एलानियर बुख हड़ताल सिलसिले में अॼु खडेड़ो शहर मोहम्मद यूसुफाबाद ते बुख हड़ताली कैंप लगाई वई, जिते रोड एक्शन कमेटी जे अॻुवाणनि मोहम्मद यूसुफ रुस्तमानी, मुर्तदा जमाली, मुर्तदा शाम, अली मोहम्मद जमाली, मोहम्मद सालिह रुस्तमानी, निसार खास केरी, सद्दाम जमाली, रमज़ान रुस्तमानी ऐं ॿियनि अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त PS टंडो बागो जे तकनि मां लंघंदड़ हिकु वॾो मेन रोड जेको ॿिनि डिवीज़न जे केतिरनि शहरनि ऐं ॻोठनि खे ॻंढींदड़ हिन इलाइक़े जी मुआशी तरक़ीअ जो अहम ज़रियो आहे। रोड 30 साल खां तबाह हाल बणियल आहे, जंहिंजा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते 3 टेंडर थी चुका आहिनि, पर सरज़मीन ते कम थियण बदिरां 1 करोड़ रुपया हड़प थी चुका आहिनि, जंहिं लाइ हितां जो आम रोड एक्शन कमेटी अॻुवाणी में सरापा एहतिजाज आहे। पर करप्शन जे वर चढ़ियल निज़ाम जा कामोरा तोड़े चूंडियल नुमाइंदा को ध्यानु नथा ॾियनि। हिन इल्ज़ाम हणंदे चयो त असांजा MPA ऐं MNA असांजी घुर खे जाइज़ सम्झी असांजो साथ ॾियण बजाए असांखे ई साण लाइ कोशिशूं करे असांजी जदोजहद खे नाकाम बनाइण जी भरपूर नमूनी कोशिश करे रहिया आहिनि। हिननि चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट खे हिन करप्शन जो सो मुटो एक्शन वठी जांच करण जो मुतालबो कयो आहे ऐं रोड जे मुरमत जो कम जल्दी कराइण जी पिण घुर कई आहे। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन।